हाँ मासी हाँ मरे ख्याल कजाए नन खा तू केडी में लाए पुछा थी तू तर गोबड़ा वड़ा पियो करी अय्यम्मा सारा अय्यम्मा रे अबो मोलू आहे घर में बाकी बागुले सुनिए सारा दुनिया यहाँ बिठो जाया अय्या बाड़े सुबह जा हाल है तू मुझे अज्ञा बिठो है अय्या तुझे पुछा पे करे बाकी बागुले इतना तेरा शक्की मुझी थी भैया अभी थी तू कौन पैसा की हाणे मासी बागल जी उम्र बाए कि न आई माई है मुझी केड़ी वडी उम्र है सारा बाकी बागुले ए भी वडी उम्र ही रखा था अय्या बाड़ जोड़ जा हाल दिस इकार के न छोकरी दी समझे ठयो मासी बागल ठयो तू मुखा उम्र में नंढड़ी आई सावण जी न मासी बागुले ये शीशे में था हाँ अय्या बा ये सच्चे मुझसे तो तुझे लिए पानी पड़ी मोकलियो है सॉरी छजला अय्या बा ये नूर जी रोशनी वाला है ब्योवर छजला बाकी मुझसे तो सगोवा तेरी नोने बाबी कुछ ही को ना मारे वो सुरबो पड़ी नहीं तेरी बिचारा कुछ ही को अय्या बा यहाँ वडे गुझ जी गाल है तो खबर ही काने हाँ वो लोग दिखा तो ये बताया बात है अय्या बा ये सच्चे मुझसे तो जब पढ़ा लिखा भी चढ़ा कौन याद सर कने अच्छो मसी सच्चे मुझसे तो जी करामत के डामे हई माई करामत और के डामेंगी है गोलू अते को सोलो असर थींदो किया मारी मुझसे तो ये करामत मुझे ना दिया ले जा अय्या बा ये छड्डी न गाल के ये लाते रखो ए सच्चे मुझसे तो पढ़ पाए थी रखो माथी तेरे वो गाल बताया मुझे अय्या बा जजार तो भरी तो खड़ी थी बुधाए न तो सच्चे मुझसे तो मुखे छलो मासी बाबूरा खड़े बुद्धा अय्या बा तो ड्रो थेला है हाँ मासी बाबूरा मुझे ड्रो कर दो अय्या बा सच्चा मुझसे तो इहो तो कोन बुधाया हाँ बाकी इहो चाहिए तो जैसी ने ड्रो जो असर खत्म न थींदो ऐसी को फायदो कोन थींदो मासी बाबूरा मुझे उन्हें मांगी रुपए ना बुधा वो तो बच्चे का ही चीज बताओ वालेकुम सलाम चाचा पटेला बीगार बुझे ना वाह केड़ी चाचा वो इब्बा ने गोठे हुए उत्ते बकरन में पिपड़ी पजी हुई है अब्बो ओए ओए तो पिपड़िया बकरन में वाला जा वाला खत्म करे छड्या चाचा पटेल इब्बने गोठ पाण का केड़ो परिया बेली ये उम्र हिते न जी पवे बा हाँ वाह इन में गड़ो शक पहुंच सच्चा मुर्शिद पहुंच चाचा यह वरी केड़ी बीमारी है अबा बकरिन जे फिफड़न में रत जमी पवंदो है फिफड़ पाथरन सां चंबड़ी पवंदा है या तो चाचा नमूने जी बीमारी है जेका माण्हुनि खे बि लॻंदी आहे हाँ इन बीमारी किस्म करे समझ पर बाबा है विचड़ंदड़ बीमारी तोबा बेली एड़ो नागो मर्द है जे वथाण में पियो वो वथाणी चस्ट्रबा असल वलरन जा वलर पैरन में खत्म करे छड़े बाबा हिकड़ो अगे डुकार मथा वरी ही मर्द छाल रब के रम पवे आखी दुखी गाला दा सब तोखे शायद आ डुकार हुजे या सुकार तुंहिंजो हथ पियो हलंदो न माण्हू न डुकड़ हूंदा ई कोन त पोइ सौदो केरु वठंदो गंगा साबू जी ॻाल्हि सही आहे बाबा ख़ुदा जूं कुदरतूं आहिनि असांजो गुज़र सफ़र मींहं ते हिन साल रब रुठो आहे बाबा रब रुठो आहे गाह बि कोन्हे माल बुख पियो मरे खुदा करे इहो बस पाण ॾांहुं मुंहुं न करे बाबा
ॻोठ वारनि खे चई छॾियो त बकरी जो कन वढे उन्हीअ में विझी पंहिंजनि वारनि जे मुंहं ते ज़मीन में पूरे छॾियो। इन सां छा थियो चाचा? अबा इहो सवण आहे। ॿियो कोई इलाज कोन्हे? माल खे डॉक्टर खे ॾेखारियो। हिते माण्हुनि जो इलाज कोन थो थिए, माल जो इलाज वरी किथां थींदो बाबा? बुध गाह जी सॼी धन ई ख़तम थी वई आहे। पोइ थींदो छा? गाह जो त कोन को बिलो करिणो पवंदो न, त बुख मरी वेंदो। पर बिलो कंदे किथां? बचत हुजे त मूंखे ॾे, पाण मेहर कंदो तोखे ॾींदुसि। निया तुंहिंजा बि इंसाफ़ आहिनि, मूं को एतिरा ॾोकड़ गॾु करे रखिया आहिनि छा? अलाए धरूं पचियूं पवंदियूं आहिनि। जेकी मेड़ी चूंडी रखी हुई साब वई घर जे ख़र्च में खपी साबुअ जे हट ते। तूं ॾाढियूं ॻाल्हियूं पई करे चलो सॼे घर ख़र्ची थो पई हलाए। घणा ॾींहं थिया आहिनि तो घर में हिकिड़ी पाई ॾिनी आहे। मां जेको कमायो तो ॿार ख़र्चे थो अचाइजा। सना सना बचा आहिनि, हाणे रब खे का कहल पवे। गाह जो त थोरो घणो बंदोबस्तु थी पवंदो, पर उहो बि केतिरा ॾींहं। बाबा 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 अरे छा थियो आहे? कागज़ थो पियो अची। बाबा असांजी हिकिड़ी बकरी वाड़े में मुई पई आहे। इहो हाणे कीअं थियो? या रब, हाणे तूं पंहिंजो रहम कर। बाबा ही बकरी पटे ते किरी पई आहे। अरे मां त मार थी वियुसि। अरे मुंहिंजी बकरी तूं पंहिंजो रहम कर। या रब पंहिंजो रहम कर। चाचा मूं त अॻ में ई चयो पासे वारे ॻोठ में फिफड़ीअ मुंहुं कढियो आहे। बसि बाबा देरी कान थी, मर्ज़ जहिड़ो कर हवा में उॾामी अची पतो। अदा साहिबु, अदा ॻोठनि जो माल हिक ॿिए सां गॾिजी थो चढ़े। इहा विचड़ंदड़ बीमारी आहे जेका हिकिड़े ॻोठ खां ॿिए ॻोठ ताईं पुछंदी हूंदी। बाबा हिते ॾुकार लॻो पियो आहे, गाह आहे किथे जो माल चढ़ण वेंदो। पर चाचा वरी माल ॿाहिरि त वञे थो न। हा, माल खे ॻोठ खां ॿाहिरि कढण ई न खपंदो। असां में ख़्याल कोन कयोसीं पटेल। ॿारनि जे हवाले वञी निकिता। थोरी लापरवाही मां केॾो नुक़सान थियो वञे चाचा। बाबा पंहिंजनि ज़ालनि खे झले छॾियो त वारनि में पेर न रखनि। हिननि सां छा थियो चाचा? ज़ालूं जेकॾहिं वारनि में वयूं त मर्द ज़ोर वठंदो, न वञण सां अञा कुझु बचा थी वेंदो। चाचा त सम्झो थी करे अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो। बाबा
तूं ये ॻाल्हियूं न कर। अबनि ॾाॾनि खां इहे रस्मूं हलंदियूं अचनि। बोलू अला कुझु बचा थियो? अला टे बकरियूं मरी वयूं न साबू। अञा वलर में ॿियूं बि मर्द में मरतियूं पयूं न भाउ। बाबा अल्लाह रहम करे, अल्लाह रहम करे बाबा। अदा मुंहिंजी सलाह ताली सचे मुर्शिद खां दुआ कराए अचो। हा बेली, ॾुखीअ महिल मुर्शिद खे यादि करणु ज़रूरी आहे। हा पटेल, इहे पोतल दरवेश आहिनि, इन्हनि जी दुआउनि में असरु आहे बा। अला पटेल पोइ देरि न कर बा, हलो त हलूं सचे मुर्शिद वटि बा। हा हा हलंदासीं, ज़रूरु हलंदासीं। यार मूंसा असांजी बि हिकिड़ी बकरी न मर्द में मरी वई दा। अदा असां वटि आहिनि 2-3 बकरियूं, उहे बरब खे परतियूं त परवाह कान्हे। अॻे जो एतिरियूं बकरियूं हुयव, उहे कहिड़ा हुयूं? पर साल असांजी बकरियुनि में ठकाण जो मर्ज़ पियो। हा यार, फिफड़ी त फिफड़ी आहे, पर ठकाण बि ख़राबु मर्ज़ आहे। बकरी ओचितो रड़ करियो, ठकारियो किरियो पए। यार मूंसां ॻाल्हि त ॿुध, चवनि था इहा ग़ैबात जी बीमारी आहे। अलाह जे ग़ैबात खे ॾिठी त कोन्हे। हींअर ॾुकार में त गाह बि कोन्हे, पोइ ढगिन जे लाइ गाह किथां था आणियूं? अदा गाह जी धन आहे, उहा खुटी त पोइ पैसनि ते वठंदासीं। उहो त चाचे वटि पैसो घणो घटि थियल आहे, हा न? न न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। मौला बख्श खान, मौला बख्श खान, इहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। अबा मुर्शिद, अबा असांजी जोड़ तोता ई ॿियो त केॾां वेंदासीं भाउ। सचा मुर्शिद, पर साल ॻोठ में ठकाणे मर्ज़ पियो, पर तुंहिंजी दुआ सां उन मां बि जिन फिटी वई। उहा ग़ैबात हुई जंहिंखे मूं करे कढियो हो। अरे बाबा, इहो मर्ज़ आहे ग़ैबात जो। बकरियुनि जे फिफड़नि ऐं पासरियुनि ते बंदूक जे छिरनि जहिड़ा निशान ॾिसण में ईंदा आहिनि। हा इच्छा हूंदा किथे आहिनि भाउ? हे बाबा, इहा ग़ैबात जी टोली बकरियुनि जो शिकार कंदी आहे। छिरनि जा त रुगो निशान हूंदा आहिनि। हा मुर्शिद, हा माल बा ओचितो टायो खाईंदो आहे ऐं पोइ ठके वांगुरु करे पोइ वञे थी। सचा मुर्शिद, इहो फिफड़ी वारो मर्ज़ में तोखां ज़ोर कोन थींदो? न बाबा न, इहो मूंखां ज़ोर आहे। मुर्शिद कीअं थींदो भाउ? अगरि तोखां ज़ोर थी वेंदो त पोइ असांजो कहिड़ो हाल थींदो भाउ? तमामु तव्हां इन ॻाल्हि खे सम्झो कोन था। अगरि ॻोठ ते निभाग जो पाछो आहे। अच्छा मुर्शिद, कहिड़ो निभाग? तव्हां पंहिंजा किरकार कोन था ॾिसो? मुर्शिद, जीअं ई तूं चवंदो ई तीअं त कंदा आहियूं भाउ, पर निभाग आयो किथां पोइ भाउ? मास्तर, अरे मास्तर ॻोठ ते निभाग जो पाछो आहे। जेसि ताईं उहो इन ॻोठ में हूंदो तेसि ताईं निभाग जो पाछो कोन हूंदो। मुर्शिद, फिफड़ी बीमारी त ॿियनि ॻोठनि में बि पई आहे भाउ, उते त इहो मास्तर कोन्हे भाउ। वञा कब बेवकूफ़ आहिनि, इन्हनि राज़नि खे असीं था ॼाणूं। अरे तोखे कहिड़ी ख़बर? वॾो को बेवकूफ़ आहिनि, वॾो को जाहिल आहिनि। नेठ सचे मुर्शिद खे कावड़ाए विधई न तो सॼो कौम ई फिटाए छॾियो। मूं त कुझु ई कोन चयो, ॻाल्हि खे ॿियो वरी छा? ॻाल्हि कंहिं ॿियो वरी छा? चङो चङो, हाणे ॻोठ वञी पोते जी सार लहो। हा
तूं छो पियो रोई पुट? अम्मा सॼो वाड़ो खाली थी वियो आहे। हिकिड़ी छेलड़ी आहे उहा बि मरण ते आहे। तूं न रो पुट, जेका मुंहिंजी रब जी रज़ा असीं छा करे सघंदासीं? अम्मा अञा त गाह बि बचियल आहे, तो बि मरी वयूं। पुट उन्हनि जो रोज़ पाणी पूरो थियो, जेको खाधो सो खाधो। अम्मा हाणे असां खीर किथां पीअंदासीं? पुट तूं खीर जी ॻाल्हि थो करीं, हाणे त खाइण लाइ बि कुझु कोन मिलंदो। अम्मा सचो मुर्शिद बकरियुनि में साहु कोन विझंदो। कॾहिं मोइलनि में साहु पियो आहे? पोइ सचो मुर्शिद छा जो आहे? पुट पुट तूं मन सुम्ही पओ, भेण बि सुम्ही पई आहे। तूं छा पियो करीं? तूं बि सुम्ही पओ। अम्मा बकरियूं त सभु मरी वयूं, हाणे हू छा कंदसि? तूं वरी कहिड़ी कोॾनि हणंदे? हाणे त तुंहिंजी बि जान छुटी पई न बकरियुनि चारण खां। पोइ अम्मा मां पढ़ा न? किथे तो पढ़ण जे शौक़ में बकरियुनि खे पिटे त कोन मारे छॾियो आहे? न अम्मा आऊं बकरियुनि खे छो पिटींदसि? आऊं त पाण अलाह साईं न रो पुट, न रो। अम्मा हाणे असां खीर किथां पीअंदासीं? पुट तूं खीर जी ॻाल्हि थो करीं, हाणे त खाइण लाइ बि कुझु कोन मिलंदो। अम्मा सचो मुर्शिद बकरियुनि में साहु कोन विझंदो। कॾहिं मोइलनि में